ब्रेकिंग न्यूज़ दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण दादू जुड़ियल शाह मार्केट जी शॉपिंग सेंटर जे कब्ज़े वारो मामलो संगीन रुख इख्तियार करे वरितो। अदालती हुक्मनि ते अमल न थियण ते अदालत पुलिस ते सख़्त कावड़ जो इज़हार। रिंद शॉपिंग सेंटर जे मालिक अली नवाज़ रिंद दादू प्रेस क्लब ते सख़्त एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त दादू जे एमएनए दादू तरफ़ां मुबैना तौर ते कब्ज़ा माफ़िया जे पश्तपनाही सबब अञा ताईं कब्ज़े जो ख़ात्मो न थी सघियो आहे। वाज़े रहे त सिंध हाई कोर्ट जे हुक्मनि खां पोइ अली नवाज़ रिंद कब्ज़े जी वसूली लाइ दादू जे रेंट कंट्रोल अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जंहिं ते अदालती हुक्मनि बाद दुकाननि खे सील कयो वियो पर अञा ताईं दरख़्वास्त गुज़ार हवाले दुकान न थी सघिया आहिनि। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल धुर अयूब मल्हा पिणु दुकाननि जे मालिक हुजण जी दावा करे रहियो आहे। रेंट कंट्रोल कोर्ट डीएसपी सिटी जी जाइ ते एसएचओ झलो जे पेश थियण ते सख़्त कावड़ जो इज़हार। डीएसपी सिटी मुसलसल बहाना करे अदालत पेश न पियो थिए। अदालती हुक्म जी ज़ाती ज़िम्मेवारी कंहिं ॿिए खे नथी सौंपे सघिजे। अदालत मुसलसल अदालती हुक्मनि ते अमल न करण ते डीएसपी सिटी दादू ख़िलाफ़ शोकास नोटिस जो हुक्म। एसएचओ ए सेक्शन एसएचओ झलो बि अदालती नाफ़रमानी जा ज़िम्मेवार करार। केतिरनि ई महीननि खां अदालती हुक्म नज़रअंदाज कयो थो वञे। केस जूं लगातार 6 ॿुधणियुनि बावजूद इल्तवा जो शिकार आहे। पुलिस अमलदारनि जो रवैयो आईन जे आर्टिकल 204 तहत तौहीन अदालत करार। एसएसपी दादू जी नाकामी बि अदालती इख्तियारनि जी बेहुरमती करार। अदालत नोटिस में एसएसपी ख़िलाफ़ बि महकमानी कार्रवाई जो हुक्म। आईजी सिंध डीआईजी हैदराबाद खे पिणु अदालती हुक्म मोकिलियो वियो। अदालती डिग्री ते फौरी अमल दरामद लाइ नई एग्जीक्यूशन टीम जो हुक्म पिणु ॾिनो वियो। एसएसपी खां घटि रैंक जो ऑफिसर टीम में शामिल न करण जी पिणु हिदायत। पुलिस जी लापरवाही सबबि इंसाफ़ जे अमल में रुकावट पई थिए। अदालत पारां 24 डिसंबर ते अमल दरामद रिपोर्टिंग ऑफिसरनि जे ज़ाती हाज़िरी लाज़िम करार करे छॾी।